हमारा जो अभी सेशन शुरू होने वाला है उसका मौजू जिस तरह यासिर साहब ने बताया कि जो मदर लैंग्वेजेस हैं और उनकी जो गैर यकीनी सूरत हाल और ख़तरे क्या हैं उस हवाले से है मदर लैंग्वेजेस प्रिकैरिटी एंड चैलेंजेस। तो सबसे पहले मैं गुजारिश करूँगा गुजारिश कंदुसि साईं प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब के त हू पंहिंजी प्रेज़ेंटेशन लाइ डाइस ते अचनि ऐं उन साईं जन जो मौज़ू आहे एजुकेशनल पॉलिसीज़ फॉर सिंधी लैंग्वेज, सिंधी ॿोलीअ बाबति तालीमी पॉलिसियूं। सिंधु किनारे लिखियल हिंदू मज़हब जे किताबनि खां वठी तख़लीक़ थियल शाइरी ऐं अदब जे बेबहा ज़ख़ीरे में जीअं काज़ी कादन, शाह करीम, शाह लतीफ़, लुत्फ़ुल्लाह क़ादरी, सचल सरमस्त, सामी ऐं ॿिया केतिरा अदीब शामिल आहिनि। उन्हनि खे जेकॾहिं असां पढ़ंदासूं ऐं ॾिसंदासूं त असांखे काफ़ी शयूं नज़र ईंदियूं ऐं उन्हनि जेकॾहिं असां तफ़सील सां अंदरि वेंदासूं त असांखे अञा घणो कुझु नज़र ईंदो। मिसाल इन ई दौर में सिंधी ॿोलीअ लाइ जेका सरकारी लिख पढ़ हली अंग्रेज़ दौर ते वञूं था, बाटल फिरियर या तौरु हुन खां अॻु में तव्हांखे यादि हूंदो त डॉक्टर गुरबख्शाणी सिंधी ॿोलीअ लाइ हिकिड़ो वॾो मकालो लिखी ऐं पंहिंजी ॿोलीअ खे मञराई त यूनिवर्सिटी जी ॿोली हुनखे करार ॾियो। सिंधी डिपार्टमेंट जा उस्ताद बि वेठा आहिनि। यूरोप जा माण्हू जेके हिते आया अंग्रेज़ दौर में त उन्हनि बि सिंधी ॿोलीअ जा इम्तिहान पास कया ऐं उहे पास करे ऐं हू अॻियां वधिया ऐं उन्हनि खे तमामु जेके इनाम इकराम ॾिना विया ऐं अहिड़े नमूने सां हू पंहिंजे जाइ ते पहुता। ऐं इन करे सिंधी ॿोलीअ जो रस्मुल ख़त बि इते ई उन ज़माने में तयारु कयो वियो ऐं अहिड़े नमूने सां मादिरी ॿोलीअ ते घणो कुझु कमु कयो वियो ऐं आउं सम्झां थो त असां अञा जेका रिसर्च थियणु घुरिजे जंहिं नमूने सां उहा अहिड़ी न थी आहे। बहरहाल अञा वधीक असांखे सिंधी सूर तख़्तीअ जे बारे में 1915 में हिकिड़ी सिंधी सूर तख़्ती सुधारा कमेटी ठही। उन तमामु पंहिंजो वज़नदार जेको आहे सो फाइंडिंग्स जेके हुयूं उहे ॾिनियूं। अहिड़े नमूने सां बम्बई प्राइमरी एजुकेशन एक्ट 1953 में तयारु थियो जेको तमामु जंहिं ख़ुदि असरु छॾियो। छो त इहो जेको असां हींअर मूं थोरो ॾिठो वेही किताबनि खे 1939 में बालगनि जे लाइ तालीमी पॉलिसी ठही। शेर मेरानी साहबु वेठो आहे, सिंधी ॿोलीअ जो अदीब, या साईं हमीद सब्ज़ोई या ॿिया असांजा तमामु घणा दोस्त हिते वेठा आहिनि, फुल्लू मेंघवाड़ आहे। त उहे जेके आहिनि इन ॻाल्हि खे ॾिसंदा त काफ़ी उन्हनि खे शयूं नज़र ईंदियूं। 1940 में सिंध ज़मींदार चिल्ड्रन एक्ट ठहियो। ॿारनि खे सिंधीअ में तालीम कीअं ॾिजे, ज़मींदार जे ॿारनि लाइ चिल्ड्रन एक्ट ऑफ ज़मींदार्स। ऐं सम्झां काफ़ी दोस्तनि खे इहो नज़र मां गुज़रियो हूंदो, पर मूं हींअर जेको वेही 2-3 ॾींहं किताब फलोड़िया त उन में इहो नज़र आयो। अॻियां अचूं था त वरी बालगनि जी तालीम, उन खां पोइ अचूं था त सिंध यूनिवर्सिटीअ जो एक्ट क़ाइमु थिए थो ऐं अहिड़े नमूने सां मुख़्तलिफ़ जेको आहे सो शयूं ईंदियूं वञनि थियूं। आस्ते आस्ते हली अंग्रेज़ दौरु जेको आहे तंहिं पंहिंजो सिंधी ॿोलीअ लाइ सुठी महिनत कराई ऐं सिंधी ॿोलीअ लाइ ऑफिसर जेके अंग्रेज़ ऑफिसर हो उन लाइ कमीशन ज़रूरी मुक़ररु कराई त उहे इम्तिहान लाज़मी तौरु पास कंदा तॾहिं वञी अॻियां किसो वधंदो। अंग्रेज़ ऑफिसरनि खे प्रोमोशन तॾहिं मिली सघंदो। अॻियां अचूं था त साईं मुंहिंजा वरी क़ौमी तालीमी पॉलिसी ठहे थी 1970 में। अञा अॻियां अचो त ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब जो दौरु अचे थो, वरी उहा हिकिड़ी क़ौमी तालीमी पॉलिसी ठहे थी, उन ते काफ़ी कमु थिए थो। ऐं वरी भुट्टे साहब जे दौर में सिंधी ॿोली एक्ट ठहियो आहे, पर अमल कोन थियो उन ते, उन एक्ट ते अमल कोन थियो। पर बहरहाल एक्ट ठहियो जहिड़े नमूने सां असां जेको आहे। पर अॼु 75-77 वरह थी विया हिन मुल्क खे ठहे, सिंधी ॿोली जो नालो निशान कोन्हे। छो भला आख़िरकार असां कहिड़ो ॾोह कयो आहे? असां पाकिस्तान खे ठाहींदड़नि मां आहियूं। पाकिस्तान असांजो वतन आहे जंहिंमें असां रहूं था। बावजूद केतिरा इख़्तिलाफ़ थी सघनि था,
पर उन जे हूंदे बि असां जेको आहे, तव्हां ॾिसो श्रीलंका 100% जेको सो उन्हनि जी पंहिंजी ॿोली आहे। मलेशिया तव्हां ॾिसो, मां इहे सभु मुल्क ॾिसी बि आयो आहियां। ताज़ो मां हींअर ऑस्ट्रेलिया में रही आयो आहियां 4 महीना, उते जी ॿोली बि ॾिसी आयो आहियां त कीअं यूनिवर्सिटियुनि में ॿोलियूं क़ाइमु थियनि थियूं। तालीमी ख़ासि करे हंटर कमीशन 1882, इंडियन एजुकेशन पॉलिसी 1904, सिंधी सूर तख़्ती जे सुधारे बाबति कमेटी 1915, बम्बई प्राइमरी एजुकेशन 1923, तइलीमी मामला 1939, चिल्ड्रन एक्ट 1940, यूनिवर्सिटी एक्ट 1947, क़ौमी तालीमी कमीशन 1959, तालीमी पॉलिसी 70, क़ौमी तालीमी पॉलिसी 72, सिख्या ऐं वाधारे जो इस्तेमालु 72, 1978, ॿोली बाबति तरमीमी एक्ट 1990 ऐं तालीमी पॉलिसी 92, क़ौमी तालीमी पॉलिसी 98 ऐं क़ौमी तालीमी पॉलिसी 2005 ज़िक्र जूं ॻाल्हियूं आहिनि। उन ते वधीक लैंग्वेज अथॉरिटी ध्यानु ॾींदी, मां उन्हनि जो साथ ॾींदुसि ऐं इनशाला असां गॾिजी कंदा। वॾी महिरबानी। साईं वॾी महिरबानी साईं प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब। असांजो नेक्स्ट स्पीकर आहे डॉक्टर अदल सूमरो साहब। दुनिया में कई क़ौमूं कुड़म ऐं क़बीला आहिनि जिन खे सुञाणप लाइ पंहिंजूं धार धार ॿोलियूं ऐं सकाफ़तूं आहिनि। उन्हनि ॿोलियुनि जी सूरत हाल हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहे। पाकिस्तान हिकु घण सकाफ़ती मुल्क आहे ऐं हर सकाफ़त खे पंहिंजा रंग ऐं ॿोलियूं आहिनि। इहे सकाफ़तूं पंहिंजो सदियुनि जो पस मंज़र रखनि थियूं। पाकिस्तान जी क़ौमी ज़बान उर्दू आहे, जॾहिं त उर्दूअ सां गॾु अंग्रेज़ी सरकारी ॿोलीअ जो दर्जो रखे थी। ऑफ़िसनि में घणो वहिंवार ऐं लिख पढ़ अंग्रेज़ी में हले थी, जंहिं करे अंग्रेज़ीअ खे दफ़्तरी ऐं तालीमी सतह ते वधीक अहमियत ऐं मर्तबो हासिलु आहे। अंग्रेज़ीअ जी इहा हैसियत बेठकी राज खां हिकु तसलसुल में हली रही आहे। पाकिस्तान जी मादरी ऐं सकाफ़ती ॿोलियुनि में पंजाबी, पश्तो, सिंधी ऐं बलोची सां गॾु सिराइकी, ब्राहवी ऐं हिंदको वग़ैरह खे अदबी ऐं तालीमी मैदान में ऐं मीडिया जे हवाले सां घणी मक़बूलियत हासिलु आहे। जॾहिं त पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ हंधनि माॻनि ते ॻाल्हाईंदड़ मादरी ॿोलियुनि जो तइदादु 75 जे लॻभॻि आहे। उन्हनि ॿोलियुनि जी ओसर में रुकावटनि जा केतिरा ई सबब आहिनि। मजमूई तौर ते उन्हनि सकाफ़तुनि ऐं ॿोलियुनि खे घणे में घणो नुक़सानु वञी वट वारे दौर में पहुतो। उन ई दौर में मुख़्तलिफ़ पाकिस्तानी सकाफ़तुनि ऐं क़ौमियतुनि जी इनफ़रादी सुञाणप खसण जी कोशिशि कई वई। धरतीअ जी सकाफ़ती ॿोलियुनि जी हैसियत घटाए उन्हनि खे प्राइमरी ताईं महबूद कयो वियो। बेठकी राज वारी ज़हनियत कंहिं न कंहिं तरह सां अॻिते वधंदी रही त मफ़रूज़नि ऐं लफ़्ज़नि जी हेराफेरी वसीले अहिड़ा तज़ाद उभारिया विया जिन इज्तमाही हम आहंगीअ जी फ़िज़ा क़ाइमु थियणु न ॾिनी। वनी यूनिट दौरान थियल ज़ियादतुनि बाबति प्रोफेसर एजाज़ अहमद कुरैशी जो किताबु वनी यूनिट ऐं सिंध हिकु तमामु अहम दस्तावेज़ आहे। वनी यूनिट दौरान अहिड़ा क़दम खयां विया जिन सां सकाफ़ती मादरी ॿोलियुनि लाइ वेसा घातियुनि जी इब्तिदा शुरू थी वई ऐं उहा जेका वेसा घातियुनि जी शुरूआति थी उहा अॼु ॾींहं ताईं क़ाइमु आहे। इलाइक़ाई ज़बानुनि जी पहिरीं कॉन्फ्रेंस जेका थी 14 खां 16 अप्रैल 1961 में थी, उनजे जनरल प्रेसिडेंट में जेको प्रोफेसर वेठो हो मौलाना अब्दुल कादिर, उन पंहिंजी तक़रीर में हिकु हंधि चयो त जहिड़ी तरह कंहिं इलाइक़े जी रहाकुनि जो रंग बदिलाइणु नामुमकिन आहे, अहिड़ी तरह उन इलाइक़े जी ज़बान ऐं सकाफ़त खे ख़तमु करण जी कोशिशि बि हिकिड़ो गैर फितरी अमल आहे। हीउ ख़ौफ़ त इलाइक़ाई ज़बानुनि जी तरक़ी ऐं तरबियत जो नतीजो इहो थींदो त उन्हनि जे करे मिलत जी वहदत में हमांगी जेका खटिजी वेंदी या उनखे नुक़सानु पवंदो, इहो जेको मफ़रूज़ आहे बिल्कुलु बेबुनियाद आहे। प्रोफेसर अब्दुल कादिर जो इहो इज़हार हक़ीक़त में उन खुटके तरफ़ इशारो आहे जेको इक़्तिदारी धुरियुनि ऐं उन्हनि जे हमनवा अदीबनि ऐं दानिश्वरनि जे दिलि में मौजूदु रहंदो आयो आहे। अहिड़नि ई माण्हुनि जी इल्मी ऐं अदबी इदारनि ते हिकहटी बि रही आहे। अहिड़नि ई माण्हुनि वञी नोट खे क़ौमी यकजहतीअ जी अलामत छॾियो। उन्हनि कॾहिं बि पाकिस्तान जी सकाफ़तुनि ऐं मादरी ॿोलियुनि खे मुनासिब अहमियत ऐं हैसियत कान ॾिनी। अहिड़ा रवैया मादरी ॿोलियुनि जी तरक़ी में रुकावट जो सबबु बणिया ऐं बणिजा था रहनि था। उन्हनि खे इहा ई ॻाल्हि पसंदि न आहे त सिराइकी ज़बान जो शाइर रिफ़त अब्बास इंडस कल्चरल फोरम जे प्लेटफॉर्म तां मादरी ॿोलियुनि जे मेले में पंहिंजी शाइरी अची पेश करे। उन्हनि खे इहो बि सुठो नथो लॻे त दरवेश दुरानी पश्तो में पंहिंजूं तख़लीक़ूं अची पढ़े। उन्हनि खे इन ते बि परेशानी आहे त डॉक्टर नबीला रहमान पंजाबी ॿोलीअ जो प्रचार छो थी करे। उन्हनि खे इन ते बि कावड़ आहे त यूसुफ अज़ीज़ गिचकी पंहिंजी बलोची तख़लीक़ुनि ते फ़ख़ुरु छो थो करे। जॾहिं मुमताज़ बुखारी पंहिंजे सिंधी नावल बाबति वीचार पेश थो करे त उनजे चहिरे जो रंग उॾामी थो वञे। साॻे तसलसुल में जेकॾहिं जौहर बिरोई बिराहवीअ में ऐं नेमान रज़ाक पोठोहारी ऐं खुरमशाह हिंदको ॿोलियुनि जो ज़िक्र करे थो या उन्हनि जे
ओसर जे बारे में रुकावट जे बारे में ॻाल्हाइनि था त उहे नाराज़गी जो इज़हार कनि था। जॾहिं जामी चांडियो मादरी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली बणाइण जे ॾिस में पंहिंजा भरपूर दलील पेश करे थो त उन्हनि खे इंडस कल्चरल फोरम ऐं जामी चांडे ते तमामु घणी चिड़ अचे थी। जॾहिं त ज़मीनी हक़ीक़तुनि खे सम्झण वारा मादरी ज़बानुनि जी अहमियत ऐं अफ़ादियत खे सम्झनि था। इन सिलसिले में उर्दू ऐं पंजाबीअ जो लेखक मिर्ज़ा अदीब लिखे थो त पाकिस्तान जी क़ौमी ज़बान सरकारी ज़बान लारेब उर्दू आहे, मगर पाकिस्तान जे चइनी सूबनि में जेके धार धार ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं उन्हनि खे बि क़ौमी ॿोलियूं चवणु सम्झणु ऐं ज़रूरी आहे। उन में का बि घबराहट न आहे त उन्हनि ॿोलियुनि खे बि क़ौमी ॿोली चयो वञे। पाकिस्तान जी मादरी ॿोलियुनि जी पाण में मादरी ॿोलियुनि जा पाण में के बि तज़ाद न आहिनि। हर का ॿोली पंहिंजी वुसअत ऐं ॻाल्हाईंदड़ जे बल ते पंहिंजो इनफ़रादी वजूद बरक़रार रखियूं पई अचे। हर सूबे में हिक खां वधीक ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। केतिरनि ॿोलियुनि जो पाण में लिसानी हिक जहिड़ा ई मौजूदु आहिनि, उहे ॿई हिक ॿिए जे वेझो आहिनि। उर्दू ज़बान खे सकाफ़ती ज़बानुनि मां को बि ख़तरो न आहे, पर उन्हनि ॿोलियुनि जी तरक़ी उर्दू लाइ मददगार साबित थींदी। ॿोलीअ वारे बिल बाबति जेको भुटे साहब पेश कयो उन में नसीर मेमन लिखे थो त दर हक़ीक़त उहो बिल उर्दू जे ख़िलाफ़ु न हो। उन में 4थे खां 12हें क्लास ताईं सिंधी ऐं उर्दू ॿिन्ही खे लाज़िमी ॿोली करार ॾिनो वियो। उसूलु तौर ते जेकॾहिं उहो ॿई अमल थिया उन ते त ॿिन्ही ॿोली ॻाल्हाईंदड़ जे विच में जेका वेझड़ा पैदा थिया ऐं अॻिते इहा सिलसिलो अॻिते वधी सघे पियो। अंजुमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन जे मंशूर में बि ॿोलियुनि जे विच में हम आहंगी पैदा करण जे लाइ लिखियलु आहे त रोशन ख़्याल माण्हू जंहिं हंधि रहनि उन्हनि खे पंहिंजी ॿोलीअ खां सवाइ उतां जी का बि हिकु सकाफ़ती ॿोली ज़रूरु सिखणु खपे। इन सिलसिले में का बि अॻु भराई न थी सघी ऐं सिर्फ़ु उहा रिकॉर्ड ते हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई। मादरी ॿोलियुनि जी ओसर में हिकु वॾी रुकावट उन्हनि ॿोली ॻाल्हाईंदड़नि फ़र्दनि जो बि आहे, जेका सुबुह जामी टांडे बि सेशन में ॻाल्हि कई त बुनियादी तौरु जेको रुकावट आहे उहे जेके उन जा फ़र्द ॻाल्हाईंदड़ ॿोली जा आहिनि ऐं उहे पंहिंजी ॿोलीअ खे नज़रअंदाज़ करे था छॾनि जेके मामूली हासिलात जे लाइ मामूली मफ़ादनि जे करे। पाकिस्तान में पंजाबी ॿोली ॻाल्हाईंदड़ जो तइदादु सभिनी खां वधीक आहे, जेको मजमूई आबादीअ जो 48% आहे। पंहिंजी माउ ॿोलीअ ॾांहुं पंजाबियुनि जे रवैये बाबति कहकशां मलक लिखे थी, इन सच खां मुंहुं मोड़े नथो सघिजे त पंहिंजी माउ जा ॿोलीअ खे निंदड़ में सभ खां वॾो हिसो जेको आहे उहो ख़ुदि पंजाबियुनि जो आहे, जो हू पंहिंजी ॿोलीअ खे रिजेक्ट था कनि। कुझु रोशन ख़्याल फ़र्द जॾहिं पंजाबी ज़बान जी अहमियत ऐं हक़ जी ॻाल्हि कनि था त महफ़ूज़ रुतबे वारा माण्हू उन जा हम ज़बान उन्हनि ॾाढो रुकावट बणिजनि था ऐं उन ते मुख़्तलिफ़ रवायती इल्ज़ाम पिणु हणनि था। अहिड़ी सूरत हाल पश्तो, हिंदको, सिराइकी, बल्ती, बिरोशकी, तोराली, गुजराती ऐं कंहिं हद ताईं सिंधीअ सां बि लागू थिए थी। अहिड़ा रवैया लिंग्विस्टिक जेनोसाइड यानी ॿोलियुनि जी मौत जो कारण बणिजनि था ऐं ईंदड़ नसुल पंहिंजी मादरी ॿोलियुनि खां महरूम थी वञे थी। मादरी ॿोलियुनि खे तइलीम ऐं निसाब जो हिसो न बणाइण वारी पॉलिसी बि उन वाद विज में रुकावट आहे। इन सां गॾु नफ़सियाती तौर ते ॿारनि में समाजी ऐं सकाफ़ती जेका सुञाणप थिए थी पंहिंजी ॿोलीअ जी कल्चर जी उहा मुतासिर थिए थी ऐं तइलीम जो हिसो न बणिजण वारियूं ॿोलियुनि वधीक ख़तरे ऐं रुकावटनि जे साम्हूं अचनि थियूं। अॻिते हली उहे जेके आहिनि सिर्फ़ु ॻाल्हाइण ताईं महदूद रहिजी वेंदियूं, स्पोकन लैंग्वेज ताईं थी वेंदियूं। 1951 में गॾियल क़ौमुनि जे इदारे पारां पेरिस में बुनियादी हक़नि बाबति कोठायल कॉन्फ्रेंस में इहो मंज़ूरु कयो वियो हो त मादरी ज़बान जो नमुल बदिल का बि क़ौमी ॿोली या बैन अल-अक़वामी ज़बान नथी थी सघे जेसिताईं ॿार उन स्कूल में दाख़िल थियनि उनखां अॻु में पंहिंजी ज़बान में चङी तरह उनखां वाक़ुफ़ु हुजनि। वरी महिरबानी साईं डॉक्टर अदल सुमरो साहब। ऐं असांजो टियों जेको आहे सो स्पीकर आहे डॉक्टर मंज़ूर अली विसरियो साहब। ऐं डॉक्टर मंज़ूर अली विसरियो साहब सिंधी ॿोली ऐं माहौलियाती असरात जे हवाले सां ॻाल्हाईंदो। डॉक्टर मंज़ूर अली विसरियो साहब। माहौलियाती तब्दीली जा सिंधी ॿोलीअ ते असर। माहौलियाती तब्दीली क्लाइमेट चेंज पूरी दुनिया जे लाइ वॾो मसइलो आहे। पाकिस्तान दुनिया जे उन्हनि मुल्कनि में शामिलु आहे जेके माहौलियाती तब्दीली करे घणा मुतासिर थिया आहिनि। असांजे मुल्क खे कुदरत मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे इकोसिस्टम्स सां नवाज़ियो आहे, जिन में रेगिस्तान, समंड, जाबलू इलाइक़ा, दरिया, मैदानी इलाइक़ा शामिलु आहिनि। माहौलियाती तब्दीलियुनि जा असर मुख़्तलिफ़ इलाइक़नि लाइ अलॻि अलॻि थी सघनि था। जीअं सामूंडी इलाइक़नि जे माण्हुनि लाइ माहौलियाती तब्दीलीअ करे समंड जे वधंदड़ सतह परेशानीअ जो सबबु बणिजे थी। अहिड़ीअ तरह ग्लेशियर जे तेज़ी सां ॻरण जे करे उतरनि इलाइक़नि जे माण्हुनि लाइ बर्फ़ जा जबल किरण, जबलनि जे विच में बर्फ़ानी ढंढूं ठहण ऐं उन्हनि जो टुटणु ऐं जबलनि जे नदियुनि नालनि में ॿोॾि जी सूरत जहिड़ा मसइला पैदा थी रहिया आहिनि। जॾहिं त थरपारकर जहिड़े ऋण पट में ॾुकार ऐं मैदानी इलाइक़नि में ॿोॾि जा मसइला दरपेश आहिनि। मतिलबु त माहौलियाती तब्दीली जा असर तमामु गहरा आहिनि। कुदरती निज़ाम, इंसानी सिहत, मुआशियात, ज़राअत ऐं आलमी सियासत ते पइजी रहिया आहिनि।
ॿोली बि कंहिं बि समाज जो तहज़ीबी ऐं सकाफ़ती उहिञाण आहे। उन ते बि माहौलियाती तब्दीलियुनि जा गहरा असर पइजी रहिया आहिनि। सिंधी ॿोली बि दुनिया जी क़दीम ऐं शाहूकार ॿोली आहे ऐं सिंधी क़ौम जी सुञाणप आहे। उन ते बि उन जा असर पइजी रहिया आहिनि। ख़ासि करे रोज़मर्रा ॻाल्हाइण जे लफ़्ज़नि, अदब ऐं सहाफ़त ते उन जा असर नुमाया आहिनि। ॿोली न फ़क़ति इज़हार जो ज़रियो आहे, बल्कि उहा पंहिंजे माहौल जी अक्कासी बि करे थी। माहौल जी तब्दीली जॾहिं इंसान जी सोच, ज़िंदगी गुज़ारण जे तरीक़े ऐं रवैयनि खे बदिलाए थी त ॿोली बि उन्हनि हालतुनि मूजिबि तब्दील थिए थी। साॻी उसूल तहत उहे असर सिंधी ॿोली ते पिया आहिनि। जहिड़ोकि माहौलियाती तब्दीलीअ करे केतिरा ई नवां लफ़्ज़ सिंधी ॿोली में दाख़िल थिया आहिनि, जेके पहिरीं आम ॻाल्हि ॿोल में दाख़िल न हुआ। न सिर्फ़ु रोज़मर्रा ज़िंदगी में लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो, बल्कि अॼुकल्ह माहौलियाती मसइलनि ते शाइरी, अफ़साना, नाविल, मज़मून ऐं कलाम पिणु लिखिया वञनि पिया। हाणे अहिड़ियूं लिखणियूं साम्हूं अची रहियूं आहिनि जिन में ज़मीन, फितरत, जंगलनि, ॿूटनि ऐं पाणी जे मसइलनि खे उजागर कयो पियो वञे। इन लाइ काफ़ी मिसाल बि आहिनि, नाविलनि जा, कालमनि जा, मज़मूननि जा ऐं कुझु किताब बि साम्हूं अची विया आहिनि। सिंधी अख़बारनि, टीवी चैनलनि ते ख़बरनि, सोशल मीडिया ते माहौलियाती तब्दीली मौज़ुअनि ते मज़मून, कालम, रिपोर्टूं ऐं डॉक्यूमेंट्रियूं साम्हूं अची रहियूं आहिनि। सहाफ़त सां गॾोगॾु हाणे असांजे निसाब में पिणु माहौलियाती तब्दीलीअ, तइलीमी निसाब में माहौलियाती तब्दीली बाबति मालूमात शामिलु कई पई वञे, जंहिंजो बुनियादी मक़सदु नए नस्ल खे माहौलियाती तब्दीली बाबति शऊर ॾियणु आहे। माहौलियाती तब्दीली करे सिंधी ॿोली खे जिते के फ़ाइदा आहिनि, उते के ख़तरा बि लाइक़ु आहिनि। छाकाणि त माहौलियाती तब्दीली करे किन इलाइक़नि में ॾुकार अचे थो या ॿोॾि अचे थी, जंहिंजे करे लॾ पलाण थिए थी, जंहिं करे शहरनि जो माण्हू शहरनि जो रुख कनि था, जिते हू पंहिंजी ॿोली बदिरां उतां जी वाहिपे जी ॿोली ॻाल्हाइनि था, जंहिं करे संदनि ॿोलियुनि जो इस्तेमालु घटियो वञे ऐं आहिस्ते आहिस्ते नऊं नस्ल ॿोली खे विसारे थो विहे ऐं ईअं ॿोली जे फ़ना थियण जो ख़तरो वधी वञे थो। मालूमात जी खोट हूंदे त सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ कंहिं ॿिए में उहो मवादु जेको आहे पढ़ंदा, उनखे तरजीह ॾींदो, जंहिंसां ॿोलीअ जे वाहिपे में कमी ईंदी। मौसमियाती तब्दीली करे पवंदड़ असरनि जो मुक़ाबिलो करण लाइ मक़ामी माण्हुनि खे उन्हनि जे मारूज़ी हालतुनि ऐं ज़रूरतनि खे साम्हूं रखंदे क़ाबिल अमल मालूमात जी ज़रूरत हूंदी आहे। उन सिलसिले में सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे माहौलियाती मसइलनि ते तहक़ीक़ कंदड़नि जी नुक़्ते नज़र खे साम्हूं आणणु, मक़ामी माण्हुनि जे क़दम माहौल दोस्त तहज़ीबी रिवायतनि खे फैलाइण सां गॾोगॾु हुकूमत जी माहौलियाती पॉलिसियुनि खे सिंधी ॿोली में आणे आम माण्हुनि ताईं पहुचाए सघे थो। उन सां उन्हनि इलाइक़नि जे माण्हुनि ऐं तहक़ीक़ कंदड़नि जे ते मबनी मवाद क़ौमी सित ते थींदड़ मुबाहिसे में शामिलु थी वेंदो। ईअं करण सां न फ़क़ति असां मौसमियाती तब्दीली जे अहम मसइले खे उजागर करे सघूं था ऐं पंहिंजी ॿोली खे बि तरक़ी ॾियारे सघूं था। महिरबानी। थैंक यू डॉक्टर साहब। असांजी नेक्स्ट स्पीकर आहे डॉक्टर साजिदा परवीन साहिबा। मुंहिंजे मक़ाले जो उनवान आहे कराचीअ में ॻाल्हाइजंदड़ सिंधी ॿोलीअ जी तब्दील थींदड़ लसानियाती साख़्त जो मुतालो। थोरो साख़्तियात खे ॾिसूं था। साख़्तियात 20वीं सदीअ जी तहरीक आहे, जंहिंजो बुनियादु स्विस जे लसानियाती माहिर सोसियर विधो हो। हीअ बुनियादी तरह सां कंहिं बि ॿोलीअ जे मुताले जो तरीक़ेकार आहे। साख़्तियाती बहस इहो चवे थो त ॿोली सिर्फ़ु अलामतुनि जो निज़ाम आहे, जंहिंमें माना कल्चर पैदा कंदो आहे। जेकॾहिं ॿोलीअ जो असलो को कल्चर किन बि सबबनि जे करे तब्दील थींदो त ॿोलीअ जी न फ़क़ति सौतियाती, सर्फ़ियाती ऐं नहवियाती जुज़नि में तब्दीली ईंदी, पर ॿोलीअ जी मानवियात में बि फेरो ईंदो। मुंहिंजो ख़ासि जेको मौज़ू आहे उहो कराचीअ जी अल्ट्रा पीढ़ी आहे। हीअ हिकिड़ी केस स्टडी आहे। हिते मुंहिंजो अल्ट्रा पीढ़ीअ मां जेको मतिलबु आहे उहो इहो आहे त उहा जनरेशन जेका 2010 खां पोइ पैदा थी आहे। ॾिठो वञे त 1947 में कराचीअ जी आबादी तक़रीबन 4.5 लख हुई। 1971 ताईं कराचीअ में मुहाजिर, बिहारी ऐं पठाण ईंदा रहिया ऐं 1972 खां पोइ सिंधियुनि कराचीअ ॾांहुं नौकरियुनि ख़ातिर लॾ पलाण शुरू कई। अहिड़ी रीति 80 ताईं इहो सिलसिलो जारी रहियो ऐं केतिरा ई सिंधी ख़ानदान लॾे कराचीअ में अची मुस्तक़िल तौर ते आबाद थिया। पर असां ॾिसूं था त हीउ सिलसिलो उन वक़्तु तेज़ थी वञे थो जॾहिं कराचीअ में 2010 वारी महाबोड आई।
गुज़िरियल 15 सालनि जी लॾ पलाण ॾिसी असां चई सघूं था त ईंदड़ 20 सालनि खां पोइ कराची सिंधियुनि जो अक्सरियती शहर बणिजी वेंदो। 2023 जी आदमशुमारीअ मुताबिक़ कराचीअ में मुहाजिर 53%, पख्तून 13% ऐं सिंधियुनि जी आबादी 11% आहे। कराचीअ में आदमशुमारीअ मुताबिक़ लॾे आयल माण्हू 30% आहिनि, पर सच त इहो आहे त आदमशुमारीअ जे अंगनि अखरनि ते तमामु वॾा एतिराज़ आहिनि। असल में कराचीअ में सिंधी कम्यूनिटी जंहिं तादाद में अचे पई इहा ॿुधायल तादाद खां तमामु घणी आहे। हिते 70 ऐं 80 वारे ॾहाके में जेके ख़ानदान लॾे आया सिंधी, अॼु उन्हनि जी 3 पीढ़ी पैदा थी चुकी आहे, जंहिंखे आउं अल्ट्रा जनरेशन चई रही आहियां। पहिरीं ऐं ॿी पीढ़ीअ जी सिंधी बहितर हुई, पर असल मसइलो शुरू थिए थो 3 पीढ़ीअ खां, यानी कि अल्ट्रा पीढ़ीअ खां, जेका तमामु तेज़ीअ सां शहरी कल्चर, माहौल, मीडिया ऐं क़दरनि जी तब्दीलीअ सबबु हिकिड़ी नई गाॾड़ साॾड़ सिंधी ॿोली पैदा करे रही आहे। हिन कराचाई पीढ़ीअ वटि न साफ़ उर्दू आहे, न अंग्रेज़ी ऐं न ई सिंधी। हीअ पीढ़ी सिंधी ॿोलीअ में साख़्तियाती, सोतियाती, सर्फ़ियाती, नहवियाती ग़लतियूं करे रही आहे। मूं हिकिड़ो हिते कुझु मिसाल जेके आहिनि बिगाड़ जे हवाले सां खयां आहिनि, जेके तव्हां सां शेयर कंदसि। सभ खां पहिरियां सोतियाती हवाले सां हिन अल्ट्रा पीढ़ीअ जो जेको मसइलो आहे उहो इहो आहे त हीअ पीढ़ी निज सिंधी आवाज़नि खे नथी उचारे सघे। मिसाल तौरु ॿे, भे, ये, ñे, ॾाल, ॻे, णे। जेकॾहिं इन्हनि ॿारनि खे तव्हां चओ त ॻाल्हि ॿुध त चवंदा ॻाल्हि ॿुध। इन्हनि खे तव्हां चओ त मुंहिंजी ॻाल्हि मञ त चवंदा मुंहिंजी ॻाल्हि मंझि। ॼमूअ खे चवंदा ॼमूं, वण खे चवंदा वञे थो। अहिड़े तरीक़े सां ग़लतियुनि जो हिकिड़ो अंबार आहे जेका हीअ पीढ़ी रोज़ाना जे बुनियाद ते पंहिंजी ॿोलीअ में इस्तेमालु कंदी रहे थी। इन जो ख़ासि सबबु इहो आहे त कराचीअ जो ॿारु उर्दू या अंग्रेज़ी मीडियम में पढ़े थो, जंहिंखे सिंधी ॿोली ॿी ॿोलीअ तौरु पढ़ाई थी वञे। हिकिड़ो ॿियो बिगाड़ जेको सौतियाती हवाले सां हीअ अल्ट्रा जनरेशन पैदा करे रही आहे, उहो आहे लफ़्ज़नि जो मुतहरिक हुअण वारी ख़ासियत। असां सभु ॼाणूं था त सिंधी ॿोलीअ जो हर अखर, हर लफ़्ज़ मुतहरिक आहे, पर ही नस्ल सिंधी ॿोली उर्दूअ वारे अंदाज़ में ॻाल्हाए थो, जंहिं करे हू मुतहरिक हुअण जी सिंधी ॿोलीअ जी ख़ासियत खे तेज़ीअ सां तब्दील करे रहियो आहे। तव्हां शायदि तव्हांजे मुशाहिदे में आयो हुजे त हिन पीढ़ीअ जो लहजो बिल्कुलु अलॻि, निरालो ऐं बिगड़ियल आहे। अल्ट्रा पीढ़ीअ जो जेको ॿियो वॾो मसइलो आहे उहो सर्फ़ियाती हवाले सां आहे, यानी हीअ पीढ़ी लफ़्ज़नि खे बिगाड़े पई। आसान सिंधी लफ़्ज़नि जे बजाए उर्दू ऐं अंग्रेज़ी लफ़्ज़नि जो इस्तेमालु वधीक करे थी, एतिरे क़दुरु जो तव्हां इन्हनि खे हिकिड़ो मुकमल जुमिलो सिंधीअ में ॻाल्हाइण लाइ चओ त ई कोन ॻाल्हाए सघंदा। मिसाल तौरु पटाटो या आलू, उनखे पटाटो या ॿटालू चवंदा आलू। नेरनि खे नाश्तो, ओताक खे ड्राइंग रूम, पलंग खे बेड, पढ़ाईअ खे स्टडी, किताब खे बुक, पंध खे वाक, रध पचाव खे कुकिंग, वण खे दरख़्त, भाॼीअ खे सब्ज़ी, मेवे खे फ्रूट। हिन पीढ़ीअ वटि आहे सर्फ़ियाती हवाले सां, उहो आहे निज सिंधी ऐं फितरती लफ़्ज़नि जो वॾो ज़ख़ीरो ही पंहिंजी ॿोलीअ मां गुम करे रही आहे। हिननि खां तव्हां उठ जे वॻनि जो पुछो, नार जो पुछो, निखट, ताड़ो, बॾो, सर छा आहे, ही पीढ़ी हैरत सां वात पटे तव्हांखे ॾिसंदी त हिननि जी माना छा आहे उहो कोन ॿुधाए सघंदी। छाकाणि त हिननि बहिराड़ीअ वारी ज़िंदगीअ जो न फितरत जो मुशाहिदो कयो, हिन पीढ़ीअ जे ज़हन में सिंधी ॿोलीअ जी असलूकी, निज ऐं फितरती साख़्त जो तसवुरु आहे ई कोन। टियों जेको मसइलो आहे हिन पीढ़ीअ वटि उहे ग्रामर जूं ग़लतियूं आहिनि। तव्हां मुशाहिदे में आयो हूंदो तव्हांजे त हीअ पीढ़ी वाहिद जमा ग़लति इस्तेमालु करे थी। मसइलन ग़ज़लूं, क्लासूं, किताबूं, मुअनिस मुज़किर खे ग़लति इस्तेमालु करे थी। अॼु मौसम सुठी आहे, मुंहिंजो दिलि परेशान आहे, रत वहे थी। अहिड़ी रीति हीअ पीढ़ी ज़मीरी पछाड़ियुनि जो ग़लति इस्तेमालु करे थी, फ़ेल जे गर्दान खे ग़लति इस्तेमालु करे थी। हाणे ही हिकिड़ो वॾो बिगाड़ आहे जेको कराचीअ जी पीढ़ी असांजी सिंधी ॿोलीअ में तमामु घणी तेज़ीअ सां शामिलु करे रही आहे। ऐं इन्हनि जो जेको सभ खां वॾा सबबु मुंहिंजे तहक़ीक़ जे मुताबिक़ नतीजे में आया आहिनि, उन्हनि में हिकिड़ो वॾो सबबु आहे सिंधी ॿोलीअ जो ख़तमु थियणु। हाणे असां ॾिसूं पिया त कराचीअ में घणो करे अंग्रेज़ी मीडियम स्कूल आहिनि, जिन में अंग्रेज़ी नाले मात्र बि कोन्हे। इन्हनि स्कूलनि में उर्दू मीडियम पढ़ाई थी वञे ऐं इहे प्राइवेट स्कूल जेके आहिनि उहे रुॻो पैसनि वठण जा दुकान आहिनि, जिते अरबे रुपया असांखां वरिता वञनि था। ॿिए तरफ़ सरकारी स्कूलनि खे ॾिसिजे त मास्तरनि जी नौकरियुनि ऐं पघारनि जा इदारा आहिनि, पढ़ाई ॿिन्ही पासे कोन्हे का। ज़ुल्म त इहो आहे त स्कूल में पढ़ंदड़ ॿार सिंधी
पढ़ाइण वारो सिंधी पर ॿार जे सिंधी ॻाल्हाइण ते पाबंदी आहे। निजी स्कूलनि में 3 दर्जे खां सिंधी हिकु मज़मून तौरु सिर्फ़ु खानापुरीअ लाइ पढ़ाई वञे थी, जंहिं करे ॿार खे न सिंधी ॿोली हिजे करणु थी अचे, न हू दुरुस्त तरीक़े सां पढ़े थो, न ॻाल्हाए थो, न लिखी सघे थो। मूंखे फ्रूट खाना है, कल मूंखे स्कूल न भेजजां, मां राति डरावनो सुपिनो ॾिठो आहे। अहिड़ा जुमिला तव्हां रोज़ु ॿुधंदा हूंदो पंहिंजे ॿारनि जे वाता। ॿियो वॾो सबबु सिंधी ॿोलीअ ॾांहुं सिंधी क़ौम जो रवैयो आहे। सिंधी ॿोलीअ ॾांहुं असांजी क़ौम जो रवैयो निहायत ग़ैर संजीदा आहे। सिंधी ॿोली असांजी तरजीह में शामिल ई न आहे। अॼु जो आम सिंधी माण्हू फ़क़ति पंहिंजे ज़ाती इनफ़रादनि में ज़ाती मफ़ादनि में गुम आहे। कराचीअ में असां स्कूलनि जो तादाद जे करे ॾिसूं, हिकु ताज़ी रिपोर्ट जे मुताबिक़ त तक़रीबन 3600 स्कूल आहिनि, जिन मां सिर्फ़ु 2500 स्कूल जेके आहिनि उहे प्राइवेट आहिनि। इन्हनि सभिनी स्कूलनि में सिंधी मीडियम न आहे। अलमियो त इहो आहे जो उर्दू ॻाल्हाईंदड़ उस्ताद सिंधी पढ़ाए थो, या वरी इहो चयो थो वञे त सिंधी छो पढ़ूं। एतिरे क़दुरु त स्कूलनि जा मालिक सिंधी आहिनि, पढ़ंदड़ शागिर्द सिंधी आहिनि, पर मीडियम उर्दू आहे। असांजो सिंधी माण्हू इन जे वेदनि ते ख़ामोश छो आहे? छाकाणि त असांजो सिंधी माण्हू कॉर्पोरेट कल्चर जी अंग्रेज़ीअ खे स्टेटस सम्झे थो। मार्केट में, NGOs में, मल्टीनेशनल कंपनियुनि में हर जॻह ते अधो गाबरी अंग्रेज़ी ॻाल्हाईंदड़नि खे ऐं ख़ासि करे छोकिरियुनि खे जिन्स जी बुनियाद ते मिलंदड़ नौकरियुनि खे तरक़ी सम्झे थो। माज़रत सां इन ॻाल्हि में को बि वधा न आहे त सिंधी माण्हू खोखले नारीबाज़ी, जज़्बाती तक़रीरुनि ऐं ते ख़ुशि थी करे झुमरियूं हणंदा आहिनि, पर अमली तौर सां ॿोलीअ जे बचाव ऐं ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ को बि मुअसर किरदारु अदा नथा कनि। असांखे इहा रविश छॾणी पवंदी ऐं असांखे पाण ई पंहिंजी ॿोलीअ खे बचाइण जो ज़िम्मो खणणो पवंदो। हिकिड़ो टियों अहम मसइलो मैट्रिक ऐं इंटर बोर्ड जो रवैयो आहे। कराचीअ जा हज़ारे शागिर्द मैट्रिक में सिंधी लाज़मी पढ़णु चाहिनि था, पर उन्हनि खे सिंधी नथी खणणु ॾिनी वञे। सिंधी लाज़मीअ जे बजाए उन्हनि खे आसान सिंधी पढ़ण लाइ चयो थो वञे ऐं वरी उर्दू लाज़मी पढ़ाई थी वञे। इंटर में बि सिंधी सब्जेक्ट कराची बोर्ड में कोन्हे। इहो सिलसिलो बि बंदि थियणु घुरिजे। इहो बि को सुठो सवण कोन्हे। असांजी अल्ट्रा पीढ़ीअ ते इन बिगाड़ जो बि वॾो असरु पइजी रहियो आहे। हिकिड़ो आख़िरी सबबु जदीद मीडिया ऐं मार्केट जी ॿोलीअ जो असरु आहे, जेको हिन अल्ट्रा पीढ़ीअ ते पइजी रहियो आहे। मीडिया ऐं शहरी कल्चर सबबु कराचीअ जो ॿारु सिंधी ॿोलीअ में उर्दू, हिंदी, अंग्रेज़ीअ जा लफ़्ज़ मिलाए गाॾड़ साॾड़ ॿोली ॻाल्हाए थो। घर, स्कूल, ओड़े पाड़े दुकान तां शइ वठण लाइ बि उर्दूअ जो वाइपो करे थो। मीडिया ऐं सोशल मीडिया ते रील्स, यूट्यूब्स ऐं वीलॉग्स बि ग़ैर मयारी ॿोलीअ में ॾिसे थो। टीवीअ ते तर्जुमो थियल कार्टूननि मां हिंदीअ जा लफ़्ज़ सिखी सिंधीअ में गॾे थो। मोबाइल ते पैगाम बि उर्दू या रोमन में लिखे थो। कराचीअ में असांजी मार्केट ॿोली मुकमल तौर ते उर्दू बणिजी चुकी आहे। हीउ मसइलो तमामु अहम ऐं फ़ौरी हल तलब आहे। ज़रूरी आहे त असां ॿारनि सां हर सूरत में सिंधी ॻाल्हायूं। असांजा ॿार ग़लतियूं कनि त उन्हनि जी इस्लाह कयूं ऐं घटि में घटि खेनि प्राइमरी तालीम सिंधी मीडियम मां ॾियारियूं। अहिड़ी रीति मार्केट में वाहिपे लाइ बि सिंधी ॿोलीअ जे इस्तेमाल खे हिमथाइणु ज़रूरी आहे। सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ लाइ कुझु तजवीज़ूं मुंहिंजे ज़हन में हुयूं त शागिर्दनि खे लाज़मी बोर्डनि खे लाज़मी पाबंद करे सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जो इहो कमु आहे त शागिर्दनि खे सिंधी खणणु ॾियनि। अहिड़ी रीति इंटर में उन्हनि खे सिंधी पढ़णु ॾिनी वञे। सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे तरफ़ां कराचीअ में सिंधी मीडियम स्कूल खोलिया वञनि, जेके सिंधियुनि जे अक्सरियती इलाइक़नि में हुजणु घुरिजनि। अहिड़ी रीति घटि में घटि कराचीअ में फ़िलहालु तरजीही बुनियादनि ते 4 सिंधी स्कूल त खोले ई सघजनि था। ओरियाई आणिन मेड़े मौलम ख़बरूं, ओरियाई आणिन मेड़े मौलम ख़बरूं, सातां सुध न ॾियनि जिते वेद करे। महिरबानी। मेहरबानी हमारी डॉक्टर साजिदा साहिबा। हमारी नेक्स्ट जो स्पीकर हैं डॉक्टर ज़ैबुन निसा। मार्टिन लूथर किंग की एक कोटेशन आपसे शेयर करना चाहूँगी कि उन्होंने कहा था कि अगर किसी भी कौम को शिकस्त देनी है तो उससे उसका कल्चर छीन लो। और उसके बाद आपने सुना होगा कि 5th जनरेशन वार, व्हाट इज़ दिस? लोगों के जहनों को बदल दो। एटम बम से भी ये ज़्यादा ख़तरनाक है और इससे वो तबाही आएगी कि जिसकी जो सदियों तक जो है वो सही नहीं हो सकेगी, दुरुस्त सिमत में लोग नहीं जा सकेंगे। और यही कुछ कॉलोनाइज़र्स ने हमारे साथ किया। नौआबादियाती निज़ाम जब यहाँ पे आया, अंग्रेज़ आए, उन्होंने यहाँ से कल्चर छीना, आपकी ज़ुबान छीनी, और जहाँ पे उन्होंने ज़ुबानों को तरक्की दी उन्होंने वो भी डिवाइड एंड रूल के तहत किया। एक तरफ तो लोगों को ये कहा कि आपकी ज़ुबानें घटिया हैं क्योंकि कॉलोनाइज़र्स
کرتے ہی یہ ہیں کہ وہ آپ کی زبانوں کو، انڈیجینیس میٹیریل کو، چیزوں کو سب اسٹینڈرڈ ثابت کرتے ہیں اور اپنے آپ کو سپیریئر ثابت کرتے ہیں. اور یہ جو نفسیاتی اثرات وہ یہاں کے لوگوں کے ذہنوں پہ چھوڑ کے گئے، اسی وجہ سے آج ہماری زبانیں جو ہیں وہ سفر کر رہی ہیں اور آج بھی مارکیٹ میں ہماری پاکستانی زبانوں کو وہ ترجیح نہیں دی جا رہی. دس از بیسک فیکٹر. اس کے لیے آپ لائٹنر کی کتاب اورینٹل ایجوکیشن ان پنجاب اس کو اسٹڈی کریں تو اس میں آپ کو بہت سارے حقائق ملیں گے. یہ آپ سب کو پتہ کہ پاکستان میں 77 کے قریب زبانیں بولی جاتی ہیں اور جن کا اپنا ایک کلچر ہے اور اس میں ایک مخصوص لوک ادب اور کلاسیکل ادب، ماڈرن لٹریچر موجود ہے. اس کے علاوہ زبانیں جو ہیں وہ قومی یکجہتی کی علامت ہیں اور بہت ساری زبانیں جو ہیں وہ معدوم ہونے کے خطرے سے دوچار ہیں. انڈینجرڈ لینگویجز جن کی تعداد تقریباً 22 بتائی جاتی ہے. ڈوم کی، کلاشوار، اوشوجو اور شمالی علاقہ جات جو کہ پاکستان میں زبانوں کا جنگل جسے کہا جاتا ہے، بہت ساری زبانیں وہاں پہ بولی جاتی ہیں اور موسٹلی ان میں سے انڈینجرڈ ہو چکی ہیں یا معدوم ہو چکی ہیں یا معدوم ہونے کے قریب ہیں، جن کے لیے کوئی پالیسی ابھی تک وضع نہیں کی گئی. یہ وہ رکاوٹیں ہیں جو پاکستانی زبانوں کی ترقی کی راہ میں حائل ہیں. جیسے اردو اور انگریزی کا غلبہ ہے. آپ سب کو پتہ ہے کہ ہماری آفیشیل اینڈ کو آفیشیل لینگویج اردو اور انگلش ہے. تعلیمی نظام میں بھی یہی زبانیں استعمال کی جاتی ہیں اور پاکستانی زبانوں کو محدود کر دیا گیا ہے. ایز اے الیکٹیو سبجیکٹ کہیں پڑھایا جاتا ہے. نصاب میں ان کو نصاب ایک تو ان زبانوں کا اپنا لٹریچر پڑھانا ہے، لیکن کیا کبھی ہم نے سوشیالوجی، سائنس، قانون کی تعلیم یا اس طرح کی دیگر زبانوں کی کوئی تعلیم یا کوئی کتابیں ڈیولپ کی ہیں؟ ہم نے ایسا نہیں کیا. ماسٹرز، PhD لیول کی، فلسفے کی، طب کی کوئی بھی کتاب ہماری ان پاکستانی زبانوں میں نہیں ہے. اور پھر پاکستانی زبانوں کے اسکالرس کو ڈسکریج کیا جاتا ہے، ان کو کم اہمیت دی جاتی ہے ایز کمپیئر ٹو ادر اسکالرز آف سائنس، میڈیکل سائنس اور انجینئرنگ اور لا ایٹسیٹرا. اور حکومت کی پالیسی آپ کو پتہ ہے کہ وہ ان زبانوں کی طرف توجہ نہیں دے رہی. تحقیقی اداروں کی کمی ہے، بجٹ کی کمی ہے اور سب سے مین فیکٹر جو ہے ملازمتوں میں حصہ نہیں ہے ان کا باقاعدہ. کوئی اگر کوٹا مقرر کر دیا جائے جیسے ایز اے ٹرانسلیٹر یا کسی نہ کسی طرح ان کو ایڈجسٹ کیا جا سکتا ہے، لیکن وہ نہیں کیا جاتا، جس وجہ سے لوگ ان زبانوں کو پڑھنے کی طرف بھی نہیں آتے. اچھا، اس کے علاوہ آپ یہ دیکھیں کہ انگلش اسٹیٹس سمبل ہے. وہ کیوں ہے؟ جیسے کہ میں نے کہا کہ کولونائزرز آئے نوبادیتی نظام کے تحت، انہوں نے لوگوں کے ذہنوں پہ، نفسیات پہ جو اثرات مرتب کیے ان سے آج تک ہم چھٹکارا حاصل نہیں کر سکے. یہی وجہ ہے کہ ہم اپنی پاکستانی زبانوں میں بات کرتے ہوئے ہیزیٹیٹ محسوس کرتے ہیں اور اپنے آپ کو سمجھتے ہیں کہ اگر ہم ان زبانوں میں بات کریں گے تو ہم جاہل یا گنوار کہلائیں گے. اس کے علاوہ کوڈ سوئچنگ کا ایک بڑا عمل ہے کہ ہم فوری طور پہ اسکپ کر جاتے ہیں، جیسے نہ چاہتے ہوئے بھی، انوانٹیڈلی بھی ہم اردو سے انگلش یا پنجابی سے انگلش، سندھی میں سے انگلش کے ورڈز یا سنٹینس استعمال کر جاتے ہیں. میں آپ کو تجاویز دکھا دوں جو اس میں اپلیکیشنز ڈیولپ کی جا سکتی ہیں، مربوط پالیسی بنائی جا سکتی ہے، تراجم کیے جا سکتے ہیں AI کا استعمال کر کے. اس کے علاوہ جو ہے وظائف دیے جا سکتے ہیں اور ملازمتوں میں حصہ، خاص طور پہ روٹی روزی جس کے ساتھ جڑی ہے وہ زبان لازمی ترقی کرتی ہے اور اس روٹی روزی کے ساتھ جوڑنے کے لیے ظاہر ہے پالیسی بنانی ہے، اس کے لیے ہمیں کام کرنا ہے. تھینک یو ویری مچ. تھینک یو ڈاکٹر صاحبہ. اب اس سیشن کی آخری جو مقرر ہیں عاطفہ آزاد صاحبہ، میں ان کو گزارش کروں گا کہ وہ اپنی اسپیچ، اپنی پریزنٹیشن پیش کریں. عاطفہ آزاد اینتھروپولوجسٹ ہیں اور اسلام آباد قائد اعظم یونیورسٹی کو ریپرزینٹ کرتی ہیں. My topic is about the decline of Pahari languages and among group of people who were belong to Azad Kashmir and living in urban spaces like Islamabad and Rawalpindi. This research has analyzed the decline of Pahari language among community of Azad Kashmir threatened cultural identity, particularly among younger generation, prioritize dominant languages as Urdu and English. This research investigates about the language shift, that how language has been transmitted among the period of time and weakens
weakens the gap between grandparents, parents, and youth. Research also highlighted the gender dynamics, that how social expectation pressure women to abandon Pahari while men adopt Urdu for economical survival. Research which also suggests the revitalization strategy to keep this language alive. This research has used mixed methodology research to understand Pahari's decline. First, I conducted ethnography interview among 25 participants across 3 generations, which include grandparents, parents, and young generation who were speaking English or Urdu, and also Pahari in Islamabad and Rawalpindi. These individuals were selected through purposive sampling to ensure strong cultural ties to Azad Kashmir. Secondly, I also do participant observation at cultural events such as storytelling, gatherings, and festivals to understand the people's perspective. Thirdly, in this research, I also conducted critical discourse analysis to state policy about school curriculum and media narratives, expose systematic basis. My key findings are generational language decline, which is a major issue among the people of Azad Kashmir community. Significant drop in Pahari fluency across generation, young speakers shift to Urdu and English, and considering their Pahari language as a low status, which is a great loss. Pahari is often viewed as a village dialect that has only been spoken in Azad Kashmir. The social stigma and language perceptions are attached with this. 65% of parents avoid using Pahari language at home, and concerns about their education and social disadvantages. Media and school reinforce the idea that Pahari lacks value among their child. Policy and institutional neglect. Pahari is excluded from curriculum. Azad Kashmir, the official language is Urdu, which should be a Pahari language, but unfortunately, the official language is Urdu. So people mostly think that this language is just a village dialect and we should switch to other languages like Urdu and English, and this social hierarchy just prioritize other languages, and people are being in pressure to speak other languages, and they are just giving their language a low status, and according to them, if they speak their language, they are being considered as low status, or they are belong to a village area. So, but in actual, a language is basically your identity. I have seen people over there speaking Sindhi, so I can identify them, they belong to Sindh. Similarly, is the case with other languages, that if people from Kashmir, they speak Pahari, so they are also being recognized as Kashmiri, not a person who belongs to a low status or villager. What other my research find is policy and institutional neglect. No policy has been made against mother language decline in Kashmir. No one even speak about it because it has no center or platform to communicate about this decline, which just caused a great loss. Another main issue is gendered language dynamics. Women mostly face pressure from their society if they speak Pahari with their children, so they are being considered as Paindu, or so many other such kind of words has been used with them. And woman role is basically as a cultural transmitter who just do upbringing of their child. So if they do these things and do not teach their child their own language, which is their identity, so how can a language grow? 78% of youth don't know that how to speak Pahari, and they communicate in Urdu and other language like English. आतिफा, अगर कंक्लूजन की तरफ जाएं तो
Sure. So the conclusion is the decline of Pahari is not an isolated triggerly, as it is considered as systematic inequalities where dominant languages like Urdu and English power to raise marginalized voices. And this loss is not just linguistic, it is loss of stories, proverbs, and people identity. And also for revitalization, these strategies, people should collaborate with the government officials and policymakers to reform these languages in an educational system to integrate Pahari as a subject among children. And also, I would suggest if government would take initiative to make a center or association like Sindhi Language Authority or many other languages as Pashto Language Authority to just revitalize this language. Thank you. जी बहुत शुक्रिया आतिफा, and thank you all speakers of this session.